न राहु राम कहे रिस तजिय मुनीसा राम कहे रिस तजिय मुनीसा करे उठार आगे यह सीसा करे उठार आगे यह सीसा टेढ़ जान सब बंदे काहू बक्र चंद्र महे ग्रसय न राहु बक्र चंद्र महे ग्रसय न राहु। बोल सियावर रामचंद्र भगवान की जय। प्यारी साथ संगत, टेढ़ जान सब बंदे काहू बक्र चंद्र महे ग्रसय न राहु। अज चंड जो ॾियारो आहे। अज जेको चंड आहे सो बीज जो चंड आहे, दूज का चांद। इनखे टेढ़ो चंद्रमा भी चइबो आहे। उन चंड ते तव्हां सभु आया आहियो, तव्हांजो स्वागत आहे ऐं उन चंड जूं तव्हांखे लख लख वाधायूं। सुठो ॾींहुं आहे। इन जी महिमा इन करे ई आहे कि इन बीज जे चंड खे हर कोई पूॼींदो आहे, आदर ॾींदो आहे, ख़ुशी मनाईंदो आहे कि असांजो नओं महीनो शुरू थियो। राहु भी इन चंद्रमा के ग्रहण कोन लॻाईंदो आहे। राहु ग्रहण लॻाईंदो आहे फुल मून खे, सॼो फुल हुजे, पूर्णिमा जो चंद्रमा। हिते प्रसंग हली रहियो आहे, परशुराम क्रोध सां भरियल आहे। लक्ष्मण भी क्रोध कयो, पोइ राम लक्ष्मण खे दड़को ॾिनो अख सां, इशारे सां। लक्ष्मण परे गुरुअ सां वञी वेठो। पोइ राम ॾाढो विनम्रता सां, शालीनता सां ॻाल्हाए पियो तो परशुराम सां कि तव्हांजो ॾोहारी मां आहियां, तव्हां जीअं खपेव जेका सजा ॾियणी अथव ॾियो। त तव्हां समशील आहियो। त वरी लक्ष्मण इशारे सां कुझु कयो, इशारे सां कुझु कई इशारो, त भड़कजी वियो वरी परशुराम। पर कंहिं ते भड़कियो? राम ते। जेको टेढ़ो आहे लक्ष्मण, उनखे नथो कुझु चए परशुराम। राम जेको विनयशील आहे उनखे तो चएसि कि तव्हां ॿई भाउर पाण में मिलियल आहियो, तुंहिंजे इशारे सां ई हू सभु करे पियो तो।
तूं पियो तो हथ जोड़ी ऐं हो पियो तो मुंहिंजो मज़ाक उॾाए, मूंसां लड़ाई कर। राम थियण सां कुझु कोन थींदो आहे। राम नालो रखायो अथई, मां परशुराम आहियां। कर परितोष मोर संग्रामा, नाहीं त छाड़ कहाऊ बि रामा। तॾहिं राम उते इहो मन ई मन में चयो आहे, कंध हेठि करे। मुस्कुराए बि थो राम, पर हेठि कंध करे मन ई मन में चए थो कि मां पियो तो एॾो शालीनता सां ॻाल्हायां त मूं ते ई क्रोध थो करे। ऐं लक्ष्मण एॾो हो पियो करेसि टेढ़ो, लक्ष्मण टेढ़ो पियो थो हलेसि, त उन सां सिधो आहे त सही आहे। राम चए थो कि टेढ़े चंद्रमा खे बि राहु कोन ॻीहंदो आहे, राहु बि सिधे चंद्रमा खे ॻीहंदो आहे जेको सिधो हुजे। त ही बि संसार आहे, टेढ़े खे कोई टच कोन कंदो आहे, टेढ़े सां कोई उलझंदो कान्हे, ऐं सिधे सां त हर कोई सिधो बि उलझी वेंदो आहे। सिधो बि कॾहिं कॾहिं ॾिसंदो आहे कि साम्हूं वारो सिधो आहे त फ़ाइदो वठंदो आहे कि टेढ़े सां त पुॼंदी कान्हे, मुंहिंजी हलंदी कान्हे, त हाणे हिन सिधे सां ई उलझां। उते ई चौपायूं आयूं आहिनि, टेढ़ जान सब बंद काहू, बकर चंद्रम ही ग्रसय ही न राहु। राम कहे वो रिस तजिए मुनीसा। तॾहिं बि राम कंध मथे करे वरी विनम्रता सां चए थो, हे ऋषि क्रोध छॾे ॾियो। कर कुठार आगे यह सीसा। अगर तव्हांजो क्रोध इन सां वञे मूंखे मारण सां, त ही मुंहिंजो सिर अथव तव्हांजे अॻियां, ऐं तव्हांजे हथ में कुठार कुल्हाड़ी अथव। जंहिं रिस जाए करिए सोई स्वामी। जीअं तव्हांजो क्रोध वञे तव्हां उहो कमु कयो। मोहे जानिए आपन अनुगामी। पर मूंखे पंहिंजो दुश्मन न सम्झो, मूंखे दुश्मन सम्झी करे न मारियो, मूंखे पंहिंजो दास सम्झी करे तव्हां जेको खपेव कयो। त उते ही दोहो अचे थो, प्रभु ही सेवक ही समर कस, तजहु विप्र बर रोस। बेश बिलो के कहे सकछ, बाल कहूँ नहीं दोष, बाल कहूँ नहीं दोष। भगवान राम चए थो स्वाई सेवक ऐं स्वामीअ में लड़ाई सुठी नथी लॻे। कहिड़ी लड़ाई? प्रभु ही सेवक ही समर कस। हे ब्राह्मण श्रेष्ठ, विप्रबर तजहो रोष। पंहिंजो रोष गुस्सो छॾे ॾियो। हिन लक्ष्मण ते तव्हांजो गुस्सो आहे त मां पहिरीं चयोमांव ही ॿार आहे, ऐं वरी बि तव्हांखे लॻे थो कि ॿार कान्हे, तव्हां चयव ॿार कान्हे हीअ, त मां ॿुधायांव ही तव्हांजो वेश ॾिसी करे कुझु हिनखे क्रोध अची वियो। उनजो बि कोई ॾोह कान्हे। वेश बिलो के कहस कच्छ। तव्हांजो वेश ॾिठई न वीरनि वारो, क्षत्रियनि वारो, ऐं क्षत्रिय कोई क्रोध सां ॻाल्हाए त असां बि क्षत्रिय आहियूं, त लक्ष्मण खे तॾहिं क्रोध आयो। बाक़ी हिनखे तव्हांजी महिमा ख़बर कान्हे, तव्हां ऋषि आहियो, मुनि आहियो। देख कुटार बान धनुधारी, भय लर कहीं रस बीर बिचारी। नाम जान पे तुम्हें न चीना, बंस सुभाए उतर तहे दीना। हू लक्ष्मण तव्हांजो नाले सां त परिचित हो, तव्हांखे केरु कोन सुञाणे। परशुराम लक्ष्मण खे बि तव्हांजे नाले जी ख़बर आहे, पर तव्हांजो वेश ॾिसी हुन तव्हांखे सुञातो कोन।
राम हिते छा थो चवणु चाहे परशुराम खे कि तव्हां पंहिंजो धर्म छॾे चुका आहियो, तव्हां आहियो ब्राह्मण, तव्हांजी महिमा तॾहिं आहे जॾहिं तव्हां मुनि हुजो, ऋषि हुजो। त लक्ष्मण आदर ॾेव हा, पर तव्हां क्षत्रिय ठहण जी पूरी पूरी चेष्टा पिया था कयो ऐं दावे सां चई था ॿुधायो कि मां क्षत्रिय आहियां, मां लड़ायूं कयूं आहिनि जेके ब्राह्मण धर्म खां अलॻि आहिनि ॻाल्हियूं। भगवान कृष्ण जेको चयो आहे गीता में, स्वधर्म में मरण भी श्रेयस्कर आहे ऐं ॿिए जो स्वधर्म, व्यवहार धर्म, कुल धर्म, उनखे छॾे करे ॿिए जो अपनाइण। सिंधी हूंदे भी सिख थियण जी कोशिश कयूं त इहो थियो ॿियो धर्म अपनाइण। सिंधी हूंदे भी छा असां गुरु नानक खे नथा मञी सघूं छा? पर सिंधी हूंदे, सनातनी हिंदू हूंदे, जीअं हेॾा साल हलियो त सही, हेॾा साल 52 इहो ई कयो, पंहिंजो धर्म कान छॾियनि पर गुरुवाणीअ सां ॾाढो प्यार कयनि। असांखे ईअं लॻो अॼु ॾींहं ताईं लॻंदो आहे कि 10 गुरु असांजा आहिनि, उहे असांजा आहिनि, पर असां धर्म कोन छॾे ॾिनोसीं। अॼु छा थो थिए, प्रचार ॾिसी करे, शोबाज़ी ॾिसी करे, ऑफर ॾिसी करे माण्हू हिंदू धर्म जूं ॻाल्हियूं छॾे करे पंहिंजे झूलेलाल खे बि विसारे सिख ठहण जी पियो तो तैयारी करे। पहिरीं दिमाग़ सां माण्हू कीअं कन्वर्ट थींदो आहे, पहिरीं दिमाग़ सां चेंज कंदो आहे पंहिंजो वर्ण, पंहिंजो धर्म। त हींअर पहिरीं माण्हू दिमाग़, सिंधी माण्हू दिमाग़ सां पंहिंजो धर्म पियो थो मटे ऐं सिख समाज पहिरीं ईअं कोन हो जीअं हाणे आहे। हाणे उहो हिकु कट्टर थी चुको आहे, उहो हिंदुनि खे अलॻि सम्झण लॻो आहे, इहो चवण लॻो आहे कि गुरु असांजा आहिनि। जीअं नंढा ॿार चवंदा कोन्हनि मम्मी मुंहिंजी आहे, ॿिए भाउ खे चए पापा मुंहिंजो आहे तुंहिंजो कान्हे, तीअं ई सरदार करे रहिया आहिनि कि 10 गुरु असांजा आहिनि। हाणे केरु हिननि मूर्खनि सां मथो हणे, जंहिंजे मन में कट्टरता अची वई। अरे भाई तुंहिंजा वरी चवनि कि असांजे गुरनि तव्हां हिंदुनि जे धर्म जी रक्षा लाइ कुर्बानियूं ॾिनियूं। अरे अगरि असांजो हिंदू धर्म आहे त तव्हांजे गुरनि असांजे धर्म लाइ छो कुर्बानियूं ॾिनियूं? हा, प्रश्न इहो ई आहे, जवाब इहो ई ईंदो कि न भाई हू हिंदू हुआ, हुननि पंहिंजे धर्म लाइ कुर्बानियूं ॾिनियूं। उन्हनि जी फौज में अच्छा 5 जेके प्यारा हुआ गुरु गोबिंद सिंह जा, उहे केरु हुआ? दयाराम, हिम्मत दास, सभु हिंदू। बंदा सिंह बैरागी केरु हो? माधव दास, हिकिड़ो उदासी संत। अहिड़ा अनेक हिंदू ई हुआ, छो त पंहिंजे हिंदू धर्म लाइ गुरुनि जो साथ पिया ॾियनि। पोइ हाणे ही सरदार चवनि था असां अलॻि आहियूं। ठीकु आहे भाई, पोइ वरी पंहिंजो हिकु सुठो प्रचार कनि था। जेका कमाई कयल गुरनि जी आहे, एक्चुअल कमाई गुरनि जी कयल आहे, ही उहो ॾेखारे करे ऐं माण्हू जोड़नि था। त पोइ थिए छा थो, सिंधी मायूं उन्हनि जो अहिड़ो दिमाग़ ते असर थो पइजी वञे जो इनडायरेक्टली हूअ हाणे चंड नथियूं मञनि पर गुरनि जा ॾिहाड़ा मञनि थियूं, ग्यारस नथियूं मञनि, छो त हू अहिड़ियूं कथाऊं था ॿुधाइनि कि माण्हू ग्यारस बि छॾनि था, पंहिंजूं परंपराऊं छॾनि था ऐं सभु छॾे बसि चवनि था असां। इहो थी वियो धर्म परिवर्तन। त पंहिंजो धर्म छॾे करे ॿिए जो धर्म अपनाइण भयावह आहे। भगवान कृष्ण चयो आहे उहो न हितां जो रहियो न हुतां जो रहियो, न हिन धर्म जो रहियो न ॿिए धर्म जो रहियो। हू केवल थोरो ख़ुशि थी वियो कि मां हीअं करे वरितो, मां हीअं करे वरितो। ऐं वरी की असांखे ॾेखारींदा आहिनि सरदार ठही करे, मायूं बि सरदारनि वारी थोरी जेतिरी नकल करे सघनि असांखे ॾेखारींदियूं आहिनि कि ॾिठव, माना इम्प्रेस करणु चाहींदियूं आहिनि
भाई मां छो इम्प्रेस थींदमि तुंहिंजी नकली चेष्टाऊं ॾिसी। तूं कटार धारण करी, पटको ॿधी छॾी ऐं चई वाहेगुरु जी का खालसा। तूं खालसी बि कोन आहीं, पर तूं चई त मां छो इम्प्रेस थींदमि इन मूर्खता ते। त परशुराम छा पियो थो करे, ब्राह्मण हूंदे क्षत्रिय ठही करे इम्प्रेस पियो थो करण जी कोशिश करे सभिनीनि खे, राम खे बि। त राम चएसि थो अगरि तव्हां क्षत्रिय ठही आया आहियो न, त लक्ष्मण तव्हांखे क्षत्रिय जे रूप में जवाब पियो ॾेव, पोइ तव्हांजी हूअ सुविधा ख़तम थी वयव ब्राह्मण वारी। ईअं थींदो आहे न, ॿ सुविधाऊं माण्हू सरकारी में ॿ पद नथो वठी सघे, या त पुराणो पद छॾणो पवंदसि। कोई विधायक आहे, कोई सांसद आहे ऐं उहो मुख्यमंत्री ठही वञे त उनखे सांसद जी सीट छॾणी पवंदी। ईअं थोरी चवंदो मां सांसद। इहो थियो आहे पंजाब में, भगवंत मान सांसद हो पर मुख्यमंत्री ठहियो त उहा उनजी सीट निरस्त थी वई। पोइ वरी चुनाव थियो हुते, पोइ वरी ॿी पार्टीअ जो हुते अची वियो, पोइ हिननि जो न आयो। त परशुराम ॿई फ़ाइदा तो वठणु चाहे। बार बार तो चए मां क्षत्रिय आहियां, जीअं सिंधियाणी चवंदियूं आहिनि ख़बरदार मूंखे तव्हां सिंधी सम्झव, मां पंजाबी आहियां। इहे चवंदियूं आहिनि, ॾेखारणु चाहींदियूं आहिनि मां पंजाबी आहियां, मूंखे सिंधी न सम्झिजो। परशुराम तो चए मूंखे ऋषि न सम्झिजो, मां क्षत्रिय टाइप आहियां, मां घणनि खे मारियो आहे। त भाई अगरि तूं क्षत्रिय आहीं त पोइ लक्ष्मण तोखे ओड़ो जवाबु ॾींदई, पोइ तुंहिंजो आदर छो कंदई? तूं चई वरी मार खाइण ते अची वञी पोइ चई ब्राह्मणनि जो अपमान था कयो, त ईअं न थींदो। पर इहा ॻाल्हि राम ॾाढी प्यार सां पियो थो चएसि, हथ जोड़े करे, साईं ॿार कंफ्यूज़ थी वियो, तव्हांजो रूप ॾिठई क्षत्रिय वारो त पहचाने न सघियो। तव्हां त असांजा पूजनीय आहियो, तव्हां ब्राह्मण देवता आहियो, तव्हां सां त असांखे बल मिलंदो आहे। देखो कुठार बान धन धारी, भैलर कहीं रसबीर बिचारे। राम सिया राम, नाम जान पे तुम हिन चीना, बंस सुभाए उतरते दीन्हा। राम जो तुम होते हो मुनि की नाई, पद रज सिर से सुधरत गोसाई, पद रज सिर से सुधरत गोसाई। जो तुम आते मुनि की नाई, पद रज सिसु धरत गोसाई। त ही बालक पंहिंजो सिर तव्हांजे चरणनि ते रखियां, तव्हांजे चरणनि जी धूल मस्तक ते लॻायां। अगरि तव्हां मुनीअ वांगुरु अचो हा त हिन जी बि वीचारे जी ग़लती कान्हे। हाणे ग़लती इनडायरेक्ट ॿुधाए छॾींसि तव्हांजी आहे, पर चएसि तो क्षम हो चूक अनजानत केरी। वीचारे जी भुल माफ़ कयो, कंफ्यूज थी वियो, ही पहचाने कोन सघियो कि तव्हां वास्तव में मुनि आहियो, ब्राह्मण आहियो। चाहिए विप्र और कृपा घनेरी, त तव्हां ब्राह्मण आहियो इहो मूंखे ख़बर आहे, ऐं ब्राह्मण जे हृदय में दया हुजणु खपे, त तव्हां दया कयो।
असांजी तहांजी बराबरी नथी थी सके। किथे चरण किथे मस्तक, हमें तुम्हें सर बर कस ना था, कहो न कहा चरण कहे माथा। हाणे चरण केरा ऐं मस्तक कंहिंखे थो चए? हूअं त चए थो मस्तक तहां आयो मां चरण आहियां, पर मस्तक चरणनि ते त झुकंदो आहे, त छा थो चवणु चाहे राम? चएसि तो किथे मस्तक किथे चरण, असां चरण आहियूं, तव्हां मस्तक आहियो, त मस्तक त चरणनि ते ई झुकंदो आहे। इनडायरेक्टली चएसि तो असांजी तहांजी बराबरी नथी थी सघे, ॾाढो अंतर आहे। राम मात्र लघु नाम हमारा, मुंहिंजो नालो त आहे केवल राम, हिकु नंढड़ो सो 2 अखरनि जो, ऐं तहां परसू सहित बड़ नाम तुहारा। तहांजो नालो त राम त आहे ई आहे, परशु बि आहे, परशुराम। राम अखर माना तॾहिं बि फेमस हो, प्रसिद्ध हो। परशुराम जो नालो राम ई हो, ऐं भगवान राम जो नालो सिर्फ राम, ऐं द्वापुर में हो बलराम, उन जो बि नालो हो राम, पोइ बलराम थी वियो, ही परशुराम, हे विच में ही राम। त भगवान चए थो मुंहिंजो नालो राम नंढो आहे, ऐं तहांजो नालो त वॾो आहे, परशुराम। वॾाई तो ॾे परशुराम खे, पर दरअसल ॿुधाए छॾियईं कि जेको असांजो उद्धार कंदो नाम, उहो त सिर्फ़ राम। परशु में त वरी हिंसा अची वई, कठोरता अची वई, सिर्फ़ राम ई आहे जंहिंजे अॻियां मस्तक झुकाइणु खपे, जेको असांखे जपणु खपे। होना है पार तो राम बोलो, होना है पार तो राम बोलो, होगा उद्धार राधे श्याम बोलो, होगा उद्धार राधे श्याम बोलो, सीताराम बोलो। होना है पार तो राम बोलो, होना है पार तो राम बोलो, होगा उद्धार राधे श्याम बोलो, सीताराम बोलो। होना है पार तो जपागन काने राम प्यारा, किया राम ने उसका उद्धारा। जपागन काने राम प्यारा, हो जपागन काने राम प्यारा, जो भी किया राम ने उसका उद्धारा। जपागन काने राम प्यारा, किया राम ने उसका उद्धारा। जो भी नाम जपे उसकी 84 कटे, वही नाम सुबह तुम शाम बोलो। सीताराम बोलो, होगा ओ पार तो राम बोलो। होगा उद्धार
बार सीताराम बोलो, सीताराम बोलो। चाहो तो जपना पड़ेगा, सोने जैसे भी तपना पड़ेगा। होगा मूल्य फिर तेरा, करेंगे सब घेरा। उठो बैठो तुम श्री राम बोलो, उठो बैठो तुम सतनाम बोलो, सीताराम बोलो। होना है पार तो राम बोलो, होना है पार तो राम बोलो। होगा उद्धार राधे श्याम बोलो, सीताराम बोलो। होना है पार तो राम, केवल राम अखर भी काफ़ी आहे। परशुराम खां भी वधीक प्यारो नाम आहे राम। उहे राम चएस तो, राम मात्र लघु नाम हमारा, परस सहित बड़ नाम तुम्हारा। वरी ॿियो फर्क ॿुधाएस तो, देव एक गुण धनुष हमारे, नव गुण परम पुनीत तुम्हारे। भगवान राम चएस तो, साईं असां में त सिर्फ़ हिकिड़ो ई गुण आहे धनुष जो, तव्हां में त नव नव गुण आहिनि। कोई नव गुण कंहिंमें हूंदा आहिनि? ब्राह्मण में। ऐं हुनखे वणे ई कोन कि कोई मूंखे ब्राह्मण चए, ही उहो पियो तो बार बार चएस राम। हाणे हिकु गुण पंहिंजो कहिड़ो तो चएस? धनुष। त धनुष हिकु त अर्थ इहो आहे कि जेको धनुष टोड़ियो आहे उन धनुष खे टोड़ण जो यश मिलियो आहे, बसि इहो गुण आहे। ऐं ॿियो आहे कि असां रुगो धनुष हलाइण ॼाणूं, पर तव्हां में नव नव गुण आहिनि। शम दम इहे नव गुण थींदा आहिनि, ब्राह्मण लाइ हुजणु खपनि। ज्ञान दया इहे सभु नव गुण चया विया आहिनि। त सब प्रकार हम तुम सनहारे, छमो विप्र अपराध हमारे। भाई तव्हांजा नव गुण आहिनि, क्षमा दम, शम दम तप शौच, क्षमा सरलता, ज्ञान विज्ञान आस्तिकता। पर असां में हिकिड़ो गुण आहे त असां त हारियल ई आहियूं तव्हां खां, असां जीते न सघंदासीं, त असांखे माफ़ कयो। हाणे इहो ॿुधी करे त अञा गुस्सो अची वियो परशुराम खे कि मूंखे ब्राह्मण छो थो चईं। बार बार मुनि विप्रबर कहा राम सन राम, बोले भृगपति सरोष हस, तहु बंधु समबाम, तहु बंध समबाम। भगवान राम बार बार मुनि विप्रवर पियो चए, कहा राम सन राम, राम राम खे चयो, माना राम परशुराम खे चयो। त हू त गुस्सो त थी वियो, पर राम जी शीतल वाणी बि किथे असर करे रही आहे। त इन करे ही जेको गुस्सो करे थो परशुराम, इहो खोखलो बचो आहे वञी हाणे, बसि चिल्लाइण ताईं हाणे बचो आहे। त क्रोध में चएसि थो कि तूं बि पंहिंजे भाउ वांगुरु टेढ़ो आहीं,
राम खे तो चएसि हू बि टेढ़ो आहे, तूं बि टेढ़ो वई। माना सभिनि खां वधीक हिनखे बुरो इन ते लॻो आहे कि मूंखे तव्हां ब्राह्मण छो सम्झव, ऋषि मुनि छो सम्झव। त हाणे हिकु वॾी व्याख्या थो करे परशुराम कि मां कहिड़ो मुनि आहियां ॿुधाए तोखे। मां हू कोन आहियां कि कोई मूंखे हवन जे लाइ घुराए या शादी लाइ घुराए या जणियनि जे लाइ घुराए, मतां सम्झी मां उहो आहियां। मां कहिड़ो हवन कंदो आहियां सम्झाए तोखे। गुस्से में व्याख्या थो करे नए हवन जी। हो निपटहि ध्वज कर जान है मोही, मैं जस बेप्र सुनावऊं तो हे राम। चाप श्रवासर आहुति जानो, कोप मोर अति घोर कृसानो राम। क्रोध में भरिजी परशुराम चएसि तो मां जेको यज्ञ कंदो आहियां न, हवन कंदो आहियां न, उन में शुरूआत हिन धनुष खे ठाहींदो आहियां। शुरूआत थींदो आहे हवन में आहुति विझण लाइ लकड़ीअ जो हिकु चमच थींदो आहे, उन सां गिहु विझबो आहे। त परशुराम चए थो मुंहिंजे यज्ञ जो जेको शुरू आहे उहो धनुष आहे, ऐं उन में आहुति जेका विझबी आहे हवन सामग्री, उहे मुंहिंजा हे बाण आहिनि, तीर जेके मूं वटि टंगियल आहिनि। चाप सुरवा सर आहुति जानो, कोप मोर अति घोर कृसानो। जेका अग्नि खपंदी आहे हवन में, मुंहिंजो क्रोध उहा अग्नि आहे, ॿी जलाइण जी ज़रूरत न पवंदी आहे। मुंहिंजो क्रोध उन अग्निअ जो कमु कंदो आहे। उन में लकड़ियूं विझबियूं आहिनि नंढियूं नंढियूं, उनखे समिधा चइबो आहे, समिधा। त जेके राजाऊं मूंसां लड़ण ईंदा हुआ न, उहे सेना वठी ईंदा हुआ, उहे सेनाउनि खे मां समिधा जे रूप में यूज़ कंदो हुअमि। परशुराम तो चए समिधी सेन चतुरंग सुहाई, महा महीप भय पशु आई। अगे यज्ञ में कंहिं जानवर जी बलि चाढ़ींदा हुआ, कंहिं बकरे खे मारे करे बलि चाढ़ींदा हुआ। त परशुराम चए थो मुंहिंजे यज्ञ जी बलि हूंदा आहिनि इहे राजा महाराजाऊं, महामहीप, वॾा वॾा राजा महाराजाऊं, इन्हनि खे त मां पशु बलीअ जे रूप में इस्तेमालु कंदो आहियां उन यज्ञ में। मैं यही परसु काट बल दीने, इन ई कुल्हाड़ीअ सां इन्हनि राजाउनि खे मूं मारियो आहे। ही ॾकाए थो, माहौल थो ठाहे पंहिंजे भयानकता जो। समर यज्ञ जोप कोटि न कीने, अहिड़ा अलाए घणा यज्ञ कया आहिनि मां। मूंखे हो न सम्झजां कि कोई मां महाराज आहियां, 500 रुपया भेटा वठी करे मां हवन करे हली वञा। पंहिंजो परिचय ॾे थो मां अहिड़ा यज्ञ कंदो आहियां। ॿुधाइजां कोई यज्ञ करणो हुजे त। समर यज्ञ जोप कोट न कीने, अहिड़ा मां घणेई यज्ञ कया आहिनि। तोखे मुंहिंजो प्रभाव ख़बर कान्हे, चई तो मां तव्हांखे सुञाणा, तूं कोन सुञाणी। मोर प्रभाव विदित नहीं तोरे, बोलस निदर विप्र के भोरे। इन करे तूं मुंहिंजो अनादर पियो थो चई, ब्राह्मण चई करे। समय समय जी ॻाल्हि थींदी आहे,
समय समय जी कॾहिं कंहिंजी इज़त हूंदी आहे, कॾहिं कंहिंजी इज़त घटि थी वेंदी आहे। उन टाइम शायदि ब्राह्मणनि जी इज़त न हूंदी, तॾहिं ही चए थो मां ब्राह्मण कोन आहियां। कंहिं ज़माने में राजाउनि जी इज़त थींदी आहे, कंहिं ज़माने में ज्ञानी जी इज़त हुई। कुझु 10 साल पहिरीं ताईं ज्ञानी वॾी ॻाल्हि हूंदी हुई, कोई कंहिंखे चए न ज्ञानी आहे। हाणे 10 सालनि में कंहिंखे ज्ञानी चओ त चवंदा तू गंगा धाम से तो नहीं आई है। कंहिंखे चओ तू ज्ञानी हो गई है, बहुत ज्ञानी है क्या तू, त इज़त कान थी महसूस थिए ज्ञानी सॾाइण में। हाणे जलेबी चओसि त अञा समिधा जीअं ॿरंदी आहे न, उअं थी वेंदी, नई अग्नि नओं हवन थी वेंदो शुरू। त मां चवण थो चाहियां, समय समय जे अनुसार मटिजंदो रहंदो आहे हर कंहिंजो वक़्तु। 52 जो समय हो कोई कि बाव साईं सिंध में हूंदो इज़त, बाव साईं वरी घटिजी वई, वरी ठही वेंदी। समय समय जी ॻाल्हि आहे। ऐं पोइ भॻवान बि या कोई महापुरुष बि ईंदो आहे कि अगरि कंहिंजी इज़त घटिजी वई आहे त वरी उनखे वापसि इज़त ॾियारण जी। इन करे असांखे सदाईं हिक ई ॻाल्हि पकड़े न वेहणु खपे, पूर्वाग्रह न रखणु खपे कि हे त हीअं ई थींदा आहिनि। कॾहिं बि मटिजी सघे थो कोई बि, ऐं उन लाइ भॻवानु ईंदो आहे। त परशुराम तो चए मूंखे ब्राह्मण चई करे तो मुंहिंजी बेइज्जती कई अथई। बोलेस निदर विप्र के भोरे, भंजे उचाप दाप बड़ बाड़ा, अहमित मनहु जीत जग ठाड़ा। परशुराम चएसि तो राम खे, अरे तोखे अभिमान थियो आहे, हिकिड़ो धनुष रुगो टोड़ियो अथई। हाणे राम त जेॾी महिल टोड़ियो न को उनखे हर्ष हो न को विषाद हो, पर ही चएसि तो कि तोखे घमंड थी वियो आहे ई धनुष टोड़ण जे करे, इन करे अहंकार सां मुंहिंजे साम्हूं बीठो आहीं। अरे भाई, सच ॻाल्हाइण खे अहंकार थोड़ी चइबो आहे। कोई अगरि असांखे जवाब ॾे त इन जो इहो मतिलबु थोड़ी आहे कि उनखे अहंकार आहे। अगरि सही प्रश्न जो जवाब सही ॾे थो, सच तो ॻाल्हाए त अहंकार, पर चई ॾींदा आहिनि माण्हू कि हिनखे अहंकार अथसि, घमंड अथसि। त परशुराम राम खे तो चए तोखे घमंड अथई, हिकु रुगो धनुष टोड़ियो अथई इन करे। तॾहिं राम तो चए साईं हिकु ॻाल्हि ॿुधायो, मां छो धनुष ते अहंकार कंदमि? पुराणो धनुष त हो। राम तो चए भाई पुराणो धनुष बिना मेहनत जे को मूंखे ॾुखियाई थोड़ी थी उनखे टोड़ण में। भाई मां को वॾो कमु पहाड़ उखाड़ियो हुजे हा त मां अहंकार कयां बि। छुअत ही टूट पिनाक पुराना, केवल छुअण सां ही टुटी पियो। मैं कई हेतु करूं अभिमाना, उन ते अभिमान करण जहिड़ो आहे छा? तव्हांजो गुस्सो फालतू आहे। राम कहा मुनि कहो बिचारी, रिस अति बड़ लघु चूक हमारी। तव्हांजो गुस्सो ॾाढो वॾो आहे, ग़लती ॾाढी नंढी आहे असांजी। जेतिरी ग़लती कजे ओतिरी सजा ॾियो न। ग़लती नंढी आहे, सजा तव्हां ॾाढी वॾी पिया था ॾियो। मां हिन ते अभिमान कंदमि। असली ॻाल्हि पोइ परशुराम थदो थियो। जो हम निद रहे भी प्रबद, सत्य सुनहु भृगुनाथ। तो अस को जग सुभट जेहि, भय बस नावहे माथ। भय बस नावहे माथ। भगवान राम चएसि तो हे भृगुनाथ, मां तव्हांखे ब्राह्मण चयो त तव्हांखे बुरो लॻी वियो, त तव्हां चओ था मूंखे ब्राह्मण न चओ।
त पोइ त हिक ॻाल्हि मां सच थो चवांव, राम ॾाढी विनम्रता सां थो चए कि अगरि तव्हां ब्राह्मण पनो हटाए छॾियो त पोइ त संसार में अहिड़ो केरु आहे जेको असांखे ललकारे ऐं असां हुनखे जवाब न ॾियूं। अगरि तव्हांखे ब्राह्मण पनो पसंदि कान्हे त हटायो ब्राह्मण पनो, अचो क्षत्रिय, तव्हांखे क्षत्रिय ई ठहिणो आहे, कन्वर्ट थी चुका आहियो त असां इन करे थोरी पिया था आदर ॾियूं तव्हांखे। हेॾी देरि खां मां निवड़त सां इन करे थोरी पियो ॻाल्हायां कि तव्हांजा तीर धनुष ॾिसी करे। पोइ संत महात्माऊं चवंदा आहिनि कि लक्ष्मण चई ॾिनईंसि कि ईअं थो लॻे कि तव्हां धनुष विकिणण वारा आहियो। जेको विकिणंदो आहे न कुझु शयूं त खणी घुमंदो आहे पाण सां, त शायदि उहे खणी करे निकिता आहियो विकिणण जे लाइ। राम चएसि थो असां धनुष ॾिसी करे थोरी पिया था इम्प्रेस थियूं, असां आदर इन करे थोरी पिया था कयूं। मां एॾो हथ पियो थो जोड़ियां त धनुष ॾिसी करे थोरी, ही त असां ॾिसो नथा अहिड़ा त टोड़ींदा आहियूं। मां तव्हां में ब्राह्मण पियो ॾिसां, पर उहो ॿुधी करे तव्हांखे क्रोध थो अचे त तव्हां माना ब्राह्मण पनो त्यागे छॾियो अथव। त ॿुधायो हाणे संसार में केरु आहे अहिड़ो जेको असांखे लड़ाईअ जे लाइ उकसाए ऐं असां डिॼी वञूं। अरे देवता हुजे, दैत्य हुजे, राजा हुजे, कोई बि हुजे, असांजे बराबरीअ जो हुजे या असांखां वधीक बलशाली हुजे, अगरि असांखे चुनौती ॾे त असां रघुवंशी पुठिते कोन हटंदा आहियूं। इहा केॾी वॾी ॻाल्हि आहे कि असांखां वधीक शक्तिशाली हुजे तॾहिं बि पुठियां न हटंदा आहियूं, भली मरी वञूं। भगवान कृष्ण जेका ॻाल्हि चई आहे अर्जुन खे, अर्जुन पियो चए मां लड़ाई छॾे करे ऐं भीख वठी करे पंहिंजो जीवन गुज़ारींदुमि, त अर्जुन चयईंसि उहो तुंहिंजो धर्म आहे ई कोन, उहो ऋषियुनि जो कमु आहे, भिक्षुक ठहिण सन्यासीअ जो कमु आहे, संत जो साधुअ जो आहे कमु भिक्षा वठी खाइण। त उहो त भुलिजी वञ कि हुन में सक्सेस वेंदे। तुंहिंजो कर्म आहे लड़ाई करण, तूं क्षत्रिय आहीं। इहो लड़ाई कंदे अगरि तूं मरी बि वञी त बि तोखे सुर्ग मिलंदो, ऐं अगरि जीते वञी त धरतीअ जो राज मिलंदो। त क्षत्रिय खे त लड़ाईअ खां पुठिते थियण ई न खपे। त राम चएसि थो केरु आहे, देवता हुजे, दैत्य हुजे या धरतीअ जो राजा हुजे, असांखां वधीक बलशाली हुजे, कोई बि हुजे, असांखे हेतिरो ॻाल्हाए न कोई अगरि, त असां एतिरो ॻाल्हाइण ई न ॾियूं हुनखे, पहिरीं चुनौतीअ में ई अॻियां अची वञूं। जेको क्षत्रिय युद्ध में डिॼी करे ऐं भॼी थो वञे न, उहो पंहिंजे सॼे कुल खे कलंक थो लॻाए छॾे। त इन करे मां सहज ई थो चवां, असां रघुवंशी काल खां बि कोन ॾकंदा आहियूं, काल खां बि न डिॼंदा आहियूं। परशुराम ॿुधे पियो थो, परशुराम सोचे पियो थो कि हिन हिक हिक ॻाल्हि जेका चई आहे ॾाढी, ईअं नथो लॻे कि ही भाई रुगो चए थो ऐं कंदो कोन। परशुराम खे महसूस थी वियो ही जेको बि ॻाल्हाए पियो थो ही ज़रूर करण जी जे धनुष टोड़ियो आहे, परशुराम जो हिकु हिकु परदो टुटंदो थो वञे, इहो पोइ ईंदो। असांजे बि ॿुद्धीअ ते परदा चढ़ियल आहिनि अनेक। कॾहिं कोई सत्संग मिलंदो आहे न त असांजा ॿुद्धीअ जा परदा टुटंदा आहिनि। हिते परशुराम जे दिमाग़ तां परदा जेके पयल आहिनि उहे टुटंदा था वञनि। सोचे थो कि पहिरीं ॻाल्हि त न धनुष टोड़ियईं, मां उते ई छो न सम्झी वियुमि। वरी केॾो विनम्रता सां ॻाल्हायईं, वरी साम्हूं आया, पहिरीं त लक्ष्मण साम्हूं आयो, ॿिए कंहिंजी त हिमत कोन थी ॻाल्हाइण जी, उन त बिल्कुलु उहो त लड़ाई करण लाइ बि तयारु थी वियो, पर उहो बि कंहिंजे कंट्रोल में अची वियो, हिन जे। त माना हिन खां वधीक आहे राम। उहो राम केॾी शालीनता सां पियो मूंसां ॻाल्हाए। मां पियो सम्झां कि मूंखे भई मुंहिंजो अस्त्र शस्त्र, मुंहिंजूं कहाणियूं ॿुधियूं आहिनि हिन लड़ाईअ जूं, उहे ॿुधी आदर पियो थो ॾे। पर ही चए थो न,
असां ब्राह्मण जे करे पिया आदर ॾियूं। ता ब्राह्मणनि जे आशीर्वाद सां असां जीतींदा आहियूं। विप्र वंश के अस प्रभुताई, राम वरी चएसि थो अभय हो जो तुम ही डेराई। हे ब्राह्मण देवता, जेको तव्हां खां डिॼंदो आहे न उहो कंहिंखां कोन डिॼंदो आहे। इहा ॻाल्हि सही बि आहे। जेको ब्राह्मणनि जो आदर कंदो न, ब्राह्मण खां डिॼंदो, उहो कंहिंखां कोन डिॼंदो। सुन मुनि गूढ़ बचन रघुपति के, उघरे पटल पर सुधर मती के। अहिड़ा अखर ॿुधी कि राम आहे त कुझु त आहे, ही केरु आहे? जीअं ई प्रश्न मन में आयो, ही केरु आहे? तुलसीदास लिखे थो, सुन मृदु गूढ़ वचन रघुपति के। एॾा गहर गंभीर ऐं मिठा वचन राम जा ॿुधी परशुराम जूं दिमाग़ ते चढ़ियल परदो खुलण लॻो। उघरे पटल पर सुधर मती के, बुद्धीअ जा पर्दा खुली विया। उहे कहिड़ा पर्दा हुआ, उहो अॻिते ईंदो। पर जीअं हिनखे हाणे परशुराम खे पक थी त चएसि थो कि अगरि तव्हां उहो ई आहियो जेको मां सोचां पियो थो, पर अञा मां हू कोन आहियां पूरी तरह आश्वस्त कि तव्हां उहे ई आहियो। केरु? भगवान। त मुंहिंजो संदेह दूर कयो। ही जेको धनुष आहे मूं वटि, उहो विष्णु भगवान जो धनुष। ॿ धनुष विश्वकर्मा ठाहिया हुआ, हिकु विष्णु भगवान लाइ, हिकु शिव लाइ। जेको टुटी पियो उहो शिव वारो हो, ऐं विष्णु वारो धनुष अञा हिन वटि हो, परशुराम वटि। उहो चएसि थो ही वठो ऐं इनखे खींचे करे बसि ॾेखारियो। त जीअं ई धनुष अॻियां कयईं न, त ईअं महसूस थियो कि धनुष पाण ई राम ॾे हली वियो। जंहिंजी शइ हुई उन वटि हली वई। जीअं को नंढो ॿार कंहिं वटि सहजता सां हली वेंदो आहे, कंहिं वटि बिल्कुलु कोन वेंदो आहे। थींदा आहिनि न नंढा ॿार, कंहिं वटि आसानीअ सां, ॼण उहो उनजो पंहिंजो हो, इहो उन वटि हली वेंदो ऐं ॿिए वटि कोन वेंदो, जंहिंसां न वञिणो हूंदो जंहिं वटि। त धनुष सहजे ई राम वटि हली वियो। परशुराम खे आश्चर्य थियो। देत चाप आपो ही चल गयो, परशुराम मन विस्मय भयो। ऐं हिकु पक थी कि ही अची वियो आहे, हाणे मुंहिंजो कार्य समाप्त थी वियो। परशुराम जो भी कार्य हो, ही आवेश अवतार हो परशुराम, ऐं राम पूर्ण अवतार आहे। हिकु थींदो आहे अंश अवतार, थोड़ी देर लाइ। हिकु थींदो आहे आवेश अवतार, के थोड़ो क्रोध करणो आहे। ऐं हिकु थींदो आहे स्फूर्त अवतार। असांजो झूलेलाल जेको भगवान आहे, वरुण देव, वरुण अवतार, वो स्फूर्त अवतार जो मतलब है कि थोड़ी सी स्फुरणा थींदी आहे न। केॾी केॾी महिल वेठे वेठे असांखे कुझु करण जी झुझकी जागंदी आहे कि हे कमु करणो आहे मूंखे। उन में आवेश कोन हूंदो आहे, क्रोध कोन हूंदो आहे, हिकु हूअ हूंदी आहे स्फुरणा, प्रेरणा हूंदी आहे कि ही कमु मूंखे करणो आहे शांति पूर्वक। त झूलेलाल जो उहो कमु हो। उन अची करे मिर्ख बादशाह खे सुधारियो ऐं व्यवस्था ठाहे करे झूलेलाल हली वियो। हिकु स्फूर्ति हुई थोड़ी सी, उन वक़्तु एतिरो ई कमु हो। माना धर्म बचाए वियो असांजो। त हाणे असांखे उन धर्म जी अॻिते रक्षा करणी आहे, हिंदू धर्म जी। चंड जो भी ॾींहुं आहे अॼु। भगवान झूलेलाल जो हिकु भजन गायूं। तुझी जोत सां जग में उजालो,
वठे दात जे को सदा थे सुखालो कटी दर्द वंदन जा दुखड़ा तू दाता तुझे रहमत जोवा नमूनो निरालो लाल ओनेरा मुखे तुझो सहारो दरते मायो आया ज्योति उनवारा कर को भाग भलारो लाल उडेरा मुखे तुझो सहारो तुझो सहारो खीसी रसाजन वहे तेज पानी तरी कौन सगंदी हिय बेड़ी पुरानी परमानंद खिया अजो ओटत जो मुहिंजा लालण कढे कंदे ना किनारो लाल उडेरा मुखे तुझो सहारो तुझो सहारो तुझे दरता पिनन था हजारे मां भी स्वाली आयो आया अनिया धिकारे हिंदोरन धनी तुझे हिंदोरन ता सदके सदके छॾे दर दुनिया जा वर तुम तुझो पनारो लाल ओडेरा मुखे तुझो सहारो दरते मायो आया ज्योति उनवारा कर को भाग भलारो लाल ओडेरा मुखे तुझो सहारो तुझो सहारो। तो ये अवतार थींदा आहिनि अलग अलग समय जे अनुसार अंश अवतार आवेश अवतार पूर्ण अवतार स्फूर्त अवतार। मोरारी बापू चवंदो आहे कि तव्हां जीवन में कॾहिं परेशान हुजो थोड़ा दुखी हुजो कंहिं शइ जी आवश्यकता हुजे ऐं उन टाइम कोई अची करे तव्हांजी मदद करे ऐं हली वञे त उनखे स्फूर्त अवतार समझिजो। ईअं समझिजो भगवान जो अवतार थियो थोड़े समय जे लाइ ऐं बस मदद करे हली वियो। ईअं घणेई संतन महात्माउनि सां थींदा रहंदा आहिनि कि केॾां वञिणो आहे यात्रा ते पर पैसा कान्हनि, कोई आयो उन्हनि खे पैसा ॾेई हली वियो त उहो स्फूर्त अवतार कंहिं न कंहिं रूप में। त झूलेलाल भगवान आयो असांजो त असांखे उन झूलेलाल जे प्रति आदर आहे हमेशा आहे असां सिंधियुनि जो आहे। बाक़ी असां सनातन धर्म जेको आहे ॾाढो विशाल आहे उन में झूलेलाल बि आहे गणेश बि आहे कृष्ण बि आहे मुरलीअ वारो राम बि आहे श्री कृष्ण सभु आहिनि उन में।
हिते परशुराम हिकु अवतार आहे, आवेश अवतार, उनजो कमु पूरो थी वियो। धनुष जीअं ई राम खे ॾिनई, सम्झो हुन पंहिंजो चार्ज हुनखे ॾेई छॾियो। जीअं कंहिंजी कोई रिटायर थींदो आहे त ॿिए खे ॾेई ईंदो आहे न, त परशुराम पंहिंजो सॼो हाणे राम खे ॾेई छॾियो कि तव्हां संभालियो हाणे अॻिते। समझियो परशुराम हीअ जाना राम प्रभाव तब पुलक प्रफुल्लित गात। परशुराम जहिड़ो अॼु प्रेम में भरिजी वियो, ॻोढ़ा वही आया परशुराम जहिड़े जा, जेको चए पियो क्रोधी आहियां मां जन्मजात, जेको चए पियो मूं में दया अची किथां वई, अॼु उहो प्रेम में भरिजी वियो। इहो आहे राम जो प्रभाव। जाना राम प्रभाव तब पुलक प्रफुल्लित गात, जोर पानी बोले बचन हृदय न प्रेम अमात। हथ जोड़े करे परशुराम जेका उस्तति कई आहे राम जी, उहा असां परीहं ॿुधंदासीं। परीहं न, छंछरु ॾींहुं ॿुधंदासीं। रामायण में जिते जिते उस्ततियूं आयूं आहिनि, कुल 27 उस्ततियूं आहिनि ऐं नक्षत्र बि 27 आहिनि। हिकिड़े संत ईअं व्याख्या कई आहे त हिन खे चयो वियो आहे रोहिणी नक्षत्र, उहा उस्तति आहे। 5 ई चौपायूं आहिनि, जेके बि थोड़ियूं घणियूं आहिनि, उहा उस्तति असां पोइ ॿुधंदासीं। बोल सियावर रामचंद्र भगवान की जय।